कल खां सोशल मीडिया ते भागो दादाणी जो ॿुधोसीं ऐं अॼु पोइ हिते जेको आऊं पहुतो आहियां भागो दादाणी दोस्तनि सां गॾु साफ़ी दोस्त ऐं वकील बिरादरी सां गॾु हिते पहुतो आहियां। वॾो ताजुब बि थियो आहे ऐं ॾाढो अफ़सोस बि थिए पियो, सोचां बि पियो त असां कहिड़ी दौर में पिया हलूं, कहिड़ी दुनिया में पिया रहूं। सिंध किथे बीठी आहे अॼु अंदाज़ो करे सघां थो त ही मज़लूम माण्हू कुबर बिरादरी आहे जेकी कॾहिं ज़िंदगी में न फॾो फसाद ॼाणनि, न कॾहिं ज़िंदगी में पुरअमन तरीक़े जी हिकिड़ी बिरादरी आहे। हुननि जे घरनि जे मथां बेरहमी सां पुलिस चढ़ाइयूं कयूं, नंगनि जो जेको आहे दंगनि जो हिकिड़ो पायमाल हिकिड़ो उन्हनि कयो आहे। हितां फुर करे जहिड़े हिकिड़े तरीक़े सां विया आहिनि, का शइ हिते हिननि कोन छॾी आहे। मूं घर सॼा विज़िट कया, हिन जा स्टोर ओताकू सभु मूं ॾिठियूं आहिनि। पेतियुनि जा ताला भॻा पिया आहिनि, अलमारियुनि जा ताला भॻा पिया आहिनि, बैटरियूं खणी विया, LCDियूं खणी विया, एसियूं खणी विया, सोन खणी विया, का शइ कोन छॾी आहे। ऐं हैरान आहियां त अहिड़ी फिरोनियत जो कहिड़ो जेको आहे तासुर तव्हां हिते छॾणु था चाहियो। गवर्नमेंट तव्हांजी आहे, हुकूमत तव्हांजी आहे, माण्हू तव्हां ॿधोयो ठाहियो, उन खां पोइ बि जेको त मुबैना तौरु तव्हां चओ था त जेको आहे हिते इस्माइल ॾाहिरी जा के ॿ भाणेजा हिते हुआ ऐं असां उन्हनि खे ॻोल्हण आयासीं। बाबा उते कॾहिं हिते आया ई कोन। हलो फ़र्ज़ु कयो जे हुजनि बि त बि इंसान जी दोस्ती वारियूं थी सघनि थियूं, अची सघनि था, पर उते आई ई कोन्हे। हिते कंहिंसां हुनजी मिट माइटी कान्हे, का बिरादरी कान्हे, ॿ घर आहिनि ॾाइरे जा जंहिंजो को तालुक बि कोन्हे, जेका असां हिते मालूमात वरिती आहे। उन खां पोइ तव्हां 7-8 हुननि जा माण्हू अञा ताईं गिरफ़्तार करे वेठा आहियो। राति हिकिड़ी औरत हिकिड़ी जेका न्याणी हिकिड़ी गिरफ़्तार करे वेठा आहियो। राति त 4-5 औरतूं गिरफ़्तार करे वियो। माना एॾो ज़ुल्म। सिंध पुलिस खे शर्म अचणु घुरिजे। असां KPK में ॾिसूं था, KPK जी जेका पुलिस आहे, ख़ुदा जो कसम थो खणां, पंहिंजी माण्हुनि सां गॾु बीठी आहे, पंहिंजे आवाम सां गॾु बीठी आहे। सिंध पुलिस सदाईं फिरोन जो किरदारु अदा कयो आहे, ग़ुलामी जो किरदारु अदा कयो आहे। माना हिकिड़ो जेको तासुर तव्हां छॾियो था, ही भले असांजी हिकिड़ी अबोज बिरादरी आहे, पर हिननि खे असां अकेलो कोन छॾींदासीं। जहिड़ी सूरत हाल असां हिते ॾिसूं पिया, जेकॾहिं इहे ई रवायतूं तव्हां हिते बरक़रार रखियूं हिन ॻोठ में या सिंध सां, त असां बर्दाश्त कोन कंदासीं। ऐं वरी बि अपील थो कयां अलाए इख़्तियारनि खे, सिंध गवर्नमेंट खे, ख़ासि करे आसिफ अली ज़रदारी खे, त ही तव्हांजा वोटर आहिनि, तव्हांजा सपोर्टर आहिनि। तव्हां एतिरो त पहिरीं जांच त कयो, पुछा त कयो त हिननि में ॾोहारी आहे कहिड़ा कोन्हे। तव्हां बसि हुकुम करे था छॾियो त वञो हिननि जा माल मथा खणो, हिन जा माण्हू खणो, हिन जा घर ठाहे पट कयो, हिन जा अलमारियूं भञी छॾियो, हिन जा त जेको पेतियूं टोड़े छॾियो, नियाणे जो ॾाज जो सामान ताईं खणी विया आहिनि। एॾो ज़ुल्म। 60 ढोर काए विया आहिनि। माना हैरान आहियां त 60 ढोर कया आहिनि। मां छा कंदो जिन खे तव्हां ॻोल्हण आया आहियो, छा हुननि ढोरनि में लिखियलु आहे या उन्हनि रेलियुनि में लिखियलु आहे नियाणी जी जेके ॾाज लाइ जेके गॾु कयलूं, या उन्हनि ठावनि ठिकरनि में लिखियलु आहे? शर्म कोन थो अचे? SHO या जेको बि असां उनखे गुज़ारिश था कयूं त ख़ुदा जे वास्ते हिन ॻोठ वारनि जा जेके माण्हू वापसि कयो, हुननि जा सामान वापसि कयो। 2 ॾींहं जे अंदरि वापसि करणो, त 2 ॾींहंनि खां पोइ इनशाला असां सांगर रोड खे ब्लॉक कंदासीं।